कारी राधी जंग असांजी जारी रहंदी जैसी धाड़ेल करती राधी जंग असांजी जारी रहंदी ऋतिक कुमार के आजाद कयो ऋतिक कुमार के आजाद कयो ऋतिक कुमार के आजाद कयो मसला तो करे एक थोड़ा उसे करो ना सारी पब्लिक आती ये करे पब्लिक नहीं आती बंदारे ये उसे करवा नाल एसपी मुखी साहब गलाई हां वने नाल एसपी सितो दी सामो मुखी साहब हां हां दे गिरफ्तार क्यों समय जैसी अगवाकारी राधी ऋतिक कुमार के ऋतिक कुमार के असांजा ॿिया जेके ॿाहिरि मुसलमान आहिनि उन्हनि वटि कैद उन्हनि खे आज़ाद करो अमन खपे असांखे अमन खपे एजेंट जूं कारे वञी पाकिस्तान जूं 500 एजेंट जुनी कारे वञी हाणे हो फोटू करनि था वायरल तॾहिं बि एजेंट जूं निंड में नी उन्हनि खे ख़बर नथी पए त किथे वेठा आहिनि मेहरबानी करे बाबा जागो खुदा कारण जागो जागो अल्लाह के बनो कुरान के मनो बाबा जेके भी वडा माण्हू आयो कुछ अमन अमान करायो असांजो छड़ो मसलो ना हिंदू जो असां को तो वधीक मुसलमाननि जा नाका वीचारनि था 50 मुसलमान असांजा वीचारा उन्हनि वटि कैद अल्लाह के मनो भली कुरान के मनो जेके भी एजेंट जूं भली हथ ॿधी असां अपील करूं था त असांजो अमन बहाल करो घोटकी जो पूरे सिंध जो अमन बहाल करो हथ ॿधी वेनती करूं था असां रात भी मसलो थियो बाईपास ते तो माण्हू गॾिया नी असांजा दीवान सुनारा हैदराबाद को अचनि पिया वीचारा उन्हनि ते फायरिंग थी अल्लाह बचायो उन्हनि खे बि अल्लाह के मनो को अमन करायो जिले जो एसपी मालिक आहे बाबा अमन कराए हिकिड़े ॾींहं में अमन कराए सघंदो अल्लाह के घोटकी हटायो वज़ीर आला सिंध के हाणे अपील था करूं अॻ में त चवनि पिया असांजी हुकूमत कोन्हे हुकूमत ठही वई आहे हाणे असां उनखे अर्ज़ु करूं था वज़ीर आला खे असांजो अमन कराए नवाज़ शरीफ खे बि असां वज़ीर आज़म खे बि अर्ज़ु करूं था असांजो अमन कराए असांखे ॿियो कुझु न खपे अमन खपे अमन खपे जारी आहे जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जैसी धाड़ेल करती रहंदी जंग असांजी जारी रहंदी ये दहशत गर्दी बंद करो ये धाड़ेल गर्दी बंद करो ऋतिक कुमार के ऋतिक कुमार के ऋतिक कुमार के जी बिल्कुल अठोनिया जो धरनो जो डी रात जारी सारी हुयो अॼु हिते वॾी तादाद में हिंदू बिरादरी जा वकील धरने जी तौर असीं के मुतालबे जेके बाबा साहब कॉन्स्टिट्यूशनल राइट असांखे स्टेट ॿुधाए थी उन ते असांखे अमन अमान ॾिनो वञे था असां तव्हांजो आइन चए थो त बाबा हितां जेके शहरनि जी जेका ज़िम्मेवारी हूंदी उहा रियासत जी हूंदी बाबा जीअं उहे सकून था जिंदगी गुज़ारे सघनि था रोज़ाना जे बुनियाद ते धाड़ेल जेके आहिनि कचे किरास के शहर में आसानी सां माण्हू अगवा करे हलिया था वञनि पर हिते को बि हिते ना को डिपार्टमेंट ना को पुलिस ना को रेंजर्स कोई न को पुछण वारो कोन्हे उन्हनि पंहिंजी हिकु रियासत क़ाइमु करे छॾी आहे 25 खां 30 जेके धाड़ेल आहिनि जेके हिकिड़ी पट्टी जा पूरे ज़िले घोटकी खे यकमाल बणाई वठायूं असीं सम्झूं था हितां जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे ख़ामोश बणियल आहिनि हाणे असीं जेके आला इदारा जेके खुफिया एजेंसी उन्हनि खे गुज़ारिश कयूं था बाबा हिते ज़िलो घोटकी जेको हिकु अनर्की तरफ़ वञे पियो हिते फुल फोर नोटिस वरितो वञे जीअं हितां जा माण्हू सकून सां पंहिंजो कारोबार करे सघनि तालीम हासिल करे सघनि ऐं जेका अमन पसंद जेको हिते अमन पसंद माण्हू आहे उहो सकून वारी ज़िंदगी गुज़ारे सघे मां हिते एतिरा हालात ख़राब आहिनि जो कोई
मजदूर अगर 500 कमाए पैदल अगर 1 किलोमीटर वने तो दुआ भी पुरजी वने तो उनजा बचाव के 500 इंसान में हुजन था असी अॼु वॾी तादाद में हिंदू बरादरी वकील अॼु ज़िले कोटली मुख़्तलिफ़ शहरनि में शटरबंद हड़ताल भी आहे ऐं 8 ॾींहं धरणो भी जारी आहे पर मछाल चुके जे कन ते छू जुड़े हिकु ई मुतालबो आहे त असांखे तव्हांजा कॉन्स्टिट्यूशन राइट्स आहिनि जेको तव्हांजो आइन चए थो सिटीज़न जी जेका ज़िम्मेवारी हूंदी उहा रियासत जी हूंदी उनजी जानी हुजे माली हुजे तव्हां हिफ़ाज़त कंदो उन ते पूरा रहो जारी आहे जारी रहंदी जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी शैतान कड़ा बन वकील बिरादरी तरफ आज हड़ताल भी माथेलो बार जो जनरल सेक्रेटरी है सईद अहमद चाचड़ साईं वाइस प्रेसिडेंट मंसूर कुराई असां मीरपुर माथेलो बार ऐं पूरे ज़िले जे वकीलनि अॼु एहतजाज कयो आहे स्ट्राइक कई आहे कंहिं बि वकील अॼु केस न हलायो आहे असांजो हिकु ई मुतालबो आहे त ज़िले घोटकी में अमन करायो वञे हिते एसपी जी जा हालात 10 ॾींहं हिते धरणो लॻो पिया ही पूरे मीरपुर जा दोस्त सभु हिते साफ़ी वकील अचनि था वेहनि था एसपी हिन वक़्त ताईं कोई राब्तो न कयो आहे कोई राब्तो न कयो आहे उनजे कन में जूं भी कोन थी रिंगे असांजो इहो ई मुतालबो आहे त हिन एसपी के हटायो वञे हिन न आयल एसपी के हटायो वञे हर रोज़ वारदात थिए थी हर रोज़ रोड महफ़ूज़ न आहे घर महफ़ूज़ न आहिनि हाणे हिन वक़्तु पोज़ीशन इहा आहे त घरनि में माण्हू महफ़ूज़ न आहिनि धाड़ियल घरनि में घिरी माण्हू खणनि था उनखां पोइ रीता कुमार जेको हिन वक़्तु धाड़ियलनि जे चंबेर में आहे असांजो इहो मुतालबो आहे त उनखे फिरफोर जेको आहे बाज़ियाब करायो वञे ऐं असां आला चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान चीफ जस्टिस सिंध खां असां मुतालबो कयूं था त हू जेको आहे सो मोटो नोटिस वठे ऐं ज़िले घोटकी कश्मीर ऐं शिकारपुर में जेका हिन वक़्तु धाड़ियलनि जो राज आहे इहो ख़तमु करे ऐं रूल ऑफ लॉ जेको आहे रिट जेको आहे उहा क़ाइमु करे ज़बरदस्त अदालती कार्रवाई भी बाइकाट किया है अगर उनका पोइ भी ऋतिक कुमार जेके ॿिया मुगविन जेके ज़िले जो अमन बहाल न थी सघंदो अॻियां तव्हां कहिड़ो लाइ अमल हूंदो असां हाई कोर्ट में पिटीशन भी दाख़िल कंदासूं असां सभु वकील जेके आहिनि सो गॾु आहियूं ऐं उनखां पोइ हिन एहतजाज जो दाइरो वधाईंदासूं जेको मुमकिन थी सघियो असां कोशिशि कंदासूं असां नसरुल्लाह खे जस लाइ जे हिन हिते धरणो आयो आहे असां हिन सां गॾु आहियूं ऐं इंशाअल्लाह हमेशह हिन सां गॾु रहंदासूं जबरदस्त अॼु जेका चिड़िंग मारी नसरुल्लाह गडानी अॼु उहा भंभण थियण पई वञे पई अॼु अदालती कार्रवाई जो भी बाइकाट आहे घोटकी जे मुख़्तलिफ़ शहरनि में भी शटरबंद हड़ताल आहे असीं हिके मुतालबे वटि आहियूं त पोइ जेको असांजो कॉन्स्टिट्यूशनल राइट आहे जेको तव्हां सिटीज़न खे तव्हांखे जेको ॾियणो आहे अमन अमान जेका जानी माली जेका तव्हांखे तहफ़ुज़ करिणी आहे उन ते तव्हां पंहिंजो अमल करायो कराची में शहर है तो होले होले दुखदी बाह मेरे दी बल पई ये नसरुल्लाह साहब जेका तूं दुखायो आहे उहो अॼु तव्हां ॾिसी रहियो आहे त बाह भरी पई आहे ऐं इहा बाह जेका आहे अॻिते हली शोरनि में तब्दील थींदी अॼु ही जेतिरा गॾु थिया आहियूं असां जंहिंमें सिविल सोसाइटी वकील बिरादरी ताजिर बिरादरी ऐं समूरा गॾु थिया आहिनि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन लाइ त असांखे अमन खपे जेसि ताईं इहो अमन बहाल न थींदो तेसि ताईं हीउ असांजो एहतजाज जेको आहे इहो जारी रहंदो मां सम्झां थो राति जेका वारदात थी आहे इहा हिकु उन्हनि जो बौखलाहट जा शिकार थिया आहिनि उहे ऐं असांजे इन एहतजाज जे रिज़ल्ट में उहे इहे शयूं करे रहिया आहिनि ऐं वॾी ॻाल्हि जेका आहे उहा इहा आहे त हिन महिल ताईं SSP साहिब जेको आहे कंहिं सां बि कंहिं बि क़िस्म जो राब्ते में न आयो आहे ऐं न ई को हिन महिल ताईं उन को एक्शन कयो आहे इहा हिकु वॾी अफ़सोस जी ॻाल्हि आहे अॼु असां हिते ॿाहिरि वेठा आहियूं एहतजाज करे रहिया आहियूं पर थी सघे थो सुबुह असांजो पार्ट ऑफिस जे अंदरि वञी करे एहतजाज कयूं ऐं उनखे घोटकी जे सभिनी मक़बरनि खे कश्मीर जे मक़बरनि खे शिकारपुर जे मक़बरनि खे सक्कर जे मक़बरनि खे सिंध जे सभिनी मक़बरनि खे कन्याकुमारी के ऋतिक कुमार के जारी रहंदी